ईरान दुनिया जो मशहूर मुल्क ऐं हिन वक़्तु इसराइल ऐं अमेरिका जी अखि में कंडो आहे। अस्सलाम वालेकुम सिंधी भाइरो ऐं भेनरो, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इंफो। आहियां अब्दुल कयूम। हिन वीडियो में असां तव्हांखे ईरान जा दिलचस्प राज़ ॿुधाईंदासीं। जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त हिन वीडियो जे हेठां तव्हांखे ॻाढ़े कलर जो सब्सक्राइब जो बटन नज़र अची रहियो आहे, इन खे क्लिक करे छॾियो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभ खां पहिरियों मिलंदी। अचो त ॾिसूं था ईरान खे। सिंधी भाइरो, लफ़्ज़ ईरान जो मतिलबु आहे आर्यान जी ज़मीन। ईरान पंहिंजो सभ खां वधीक दुश्मन अमेरिका खे सम्झे थो ऐं पाकिस्तान ऐं ईरान जा दोस्ती वारा लॻापा आहिनि। हिन वक़्तु ईरान जो सदर हसन रूहानी आहे। ईरान मुल्क जा काफ़ी सालनि खां अमेरिका, इसराइल ऐं सऊदी अरब सां सियासी ऐं समाजी मसइला हली रहिया आहिनि। ईरान जी क़ौमी ॿोली फ़ारसी ॿोली आहे। ईरान जे पैसनि खे ईरानी रियाल सॾियो वञे थो। दोस्तो, जेकॾहिं तव्हां हिकु पाकिस्तानी रुपयो ईरान में ॾींदव त तव्हांखे 272 ईरानी रियाल मिलंदा। ईरानी करंसी जो इन करे वैल्यू घटियो आहे त अमेरिका जूं मुसलसल ईरान मथां पाबंदियूं रहियूं आहिनि। दुनिया में सभ खां वधीक शिया ईरान में रहनि था। ईरान में 80% शिया रहनि था। ईरान खे नौजवाननि जो मुल्क बि सॼो वञे थो। हिते 70% आबादी 3 साल या 3 सालनि खां घटि वारनि जी आहे। ईरान जी इकोनॉमी जो दारोमदार गैस ऐं पेट्रोल ऐं ज़राअत ते आहे। रूस ऐं अमेरिका खां बाद सभ खां वधीक दुनिया में गैस प्रोड्यूस ईरान कंदो आहे। ईरान जी गादी जो हंधु तेहरान आहे। दोस्तो, ईरान दुनिया जो अहिड़ो मुल्क आहे जिते आरज़ी निकाह कयो वेंदो आहे ऐं उहो निकाह कानूनी बि आहे। उहो निकाह 2 खां 3 महीननि लाइ या 1 साल लाइ कयो वेंदो आहे। उन निकाह खे मुते जो नालो ॾिनो वेंदो आहे। ईरान जी औरतुनि खे एशिया में सभ खां वधीक ख़ूबसूरत मञियो वञे थो। हिन मुल्क में शादी जी उमिरि छोकिरी लाइ 9 साल ऐं छोकिरे लाइ 15 साल लाज़मी आहे। ईरान जी छोकिरियुनि खे हिजाब लाज़मी पाइणो आहे। इहो मुल्क जो कानून आहे। ईरान जा माण्हू मानी हेठि वेही खाइणु पसंदि कंदा आहिनि। ईरान में वोट ॾियण जी उमिरि 15 साल आहे, जेका असांजे मुल्क में 18 साल आहे। ईरान में शराब पीअण ते कानूनी पाबंदी आहे। ईरान जो बॉर्डर पाकिस्तान जे सूबे बलोचिस्तान सां मिले थो। दोस्तो, उम्मीद आहे त हीअ वीडियो ऐं मालूमात तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। असां रोज़ानो दिलचस्प मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।